बोल गुरु नानक देव की। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुअरी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। जॾहिं एतिरे हूंदे बि भॻवान जो गुस्सो डरो न थियो, तॾहिं ब्रह्मा लक्ष्मीअ खे चयो त तूं वञी भॻवान जो गुस्सो डरो कराए। उहा नरसिंह भॻवान जे वेझो वञी मोटी आई ऐं अची चयाईं त भॻवान खे क्रोध अॼु हद खां ज़्यादा आहे, तंहिं करे मूंखां हुन जो तेज सठो नथो। सभु देवताऊं गॾिजी मूं वटि आया ऐं मूंखे घणो प्यार करे मिठनि त तूं नरसिंह भॻवान जो क्रोध मिटाए शांत में आणीस। तॾहिं मां बिना डप श्री नरसिंह भॻवान जे वेझो वञी दंडवत प्रणाम करे संदसि चरण कमलनि ते बेखौफ़ खणी पंहिंजो मस्तक धरियो, जंहिं ते हुननि कृपा करे मथे ते हथ घुमाए मुंहिंजो मथो मथे कयो ऐं मूं ते प्यार जा हथ फेरण लॻा। गोबिंद जे अहिड़ीअ कृपा करे अखियूं जल सां भरिजी आयूं ऐं उस्तदी करण लॻुसि त हे भगत वत्सल, हे दीन बंधु, हे प्रभु, मां ब्रह्मा खां वठी सभु देवताऊं ईअं था चवनि त तव्हीं बेअंत आहियो। तव्हांजी विद्या अपार आहे, सो मां दैत्य कहिड़ीअ कतार में आहियां। तव्हीं ॿिए कंहिं बि तरह नथा रीजो। क्रोध छॾे फरमाइण लॻा त प्रहलाद, तूं पूरो भगत आहीं ऐं कंहिं बि रीति तूं पूरनि भक्तीअ खां न घटि ॾे। हाणे जेकी तोखे मूंखां घुरणो हुजे सो बिलाशक घुर। तंहिं ते मूं अर्ज़ु कयो त हे दीनानाथ, मुंहिंजे मन जूं कामनाऊं त सभु नास थी वियूं आहिनि, घुरां छा? कामना रखी जेको तव्हांजी भक्ति थो करे सो त हट वाणियो चइबो। तॾहिं नरसिंह भॻवान फरमायो त मुंहिंजा भगत सदाईं दिलि जा कुशादा थींदा आहिनि ऐं सचपच तुंहिंजी चाह अॻे ई मिटिजी वई आहे। तंहिं हूंदे बि आज्ञा मञी कुझु मूंखां घुर, जो मां तोते ॾाढो पसंदि थियो आहियां। एतिरो ॿुधी मूं हथ ॿधी वेनती कई त जेकॾहिं साईं जन जी हरूभरू इहा इच्छा आहे त कृपा करे मूं ते इहा बख़्शिश करियो जो मुंहिंजे अंदर जूं सभु कामनाऊं नास थी वञनि ऐं सदैव तव्हांजे चरणनि जी प्रीति ऐं भक्ति वधंदी रहे। ईअं चई बार बार मथो टेके नरसिंह भॻवान जे चरण कमल ते किरी पियुसि, जंहिं ते भगत वत्सल स्वामी प्रसन्न थी वचननि सां हिन रीति फरमाइण लॻा त तूं निरसंदेह ॿिन्ही जहाननि में निचल सुख भोॻींदे ऐं घणो वक़्तु राज कंदे तूं मुंहिंजनि सभिनी भगतनि में शिरोमणी थींदे ऐं तोखे राज अपमान वग़ैरह विकार बिल्कुलु न छुअंदा। जगत पतीअ जा इहे वचन ॿुधी मूं सिर निमाए वेनती कई त हे दीन दयाल प्रभु, मुंहिंजो पिता जो बिल्कुलु गुनहगार ऐं पापी जंहिंखे तव्हां मारियो, कृपा करे हुन जा गुनाह बख़्शियो, हुन जी मुक्ति करियो। जेतोणीकि हुन तव्हां सां दुश्मनी रखी तव्हांखे अजायो घटि वधि पे ॻाल्हायो आहे, जा हुन जी मूर्खताई हुई। तव्हीं पतित पावन आहियो, असांजे अवगुणनि ॾांहुं न निहारे हुनखे बचाए वठो। तंहिं ते नरसिंह भॻवान प्रसन्न थी मुश्की फरमायो त जंहिं हालत में तूं मुंहिंजो भगत पैदा थियो आहीं, तुंहिंजे पिता जे मुक्त थियण में को शक कोन्हे। तुंहिंजा एतिरो चई भॻवान मूंखे तख़्त ते विहारे राज तिलक ॾिनो ऐं पाण सभिनी जे ॾिसंदे ॾिसंदे अंतर ध्यान थी वियो।
हाणे वरी हिन कली काल में जीवन जा पाप कर्म ॾिसी उन्हनि खे सही ऐं सौखी वाट ॾेखारण लाइ अवतार धारे मूंखे पंहिंजो दास सम्झी हिते दर्शन ॾियण आया आहिनि। हे सुमतवान बाला, मुंहिंजो विर्तांत इन ई तरह हो जो तोखे चई ॿुधायुमि। एतिरो ॿुधी भाई बाले ॿई हथ जोड़े भगत प्रहलाद खे मथो टेकियो। अंतर्यामी श्री गुरु महाराजन तंहिंखे पोइ कुझु वक़्तु भगत प्रहलाद वटि रही वचन विलास में गुज़ारियो। आख़िर हिक ॿिए में मोकिलाए भाई बाले ऐं मर्दाने समेत अॻिते रवाना थिया। कुझु पंधु करण खां पोइ वाट में वेंदे भाई मर्दाने सतगुरनि खां पुछियो त स्वामी, भगत प्रहलाद ॻाल्हि ते कई त भॻवान सूअर जो रूप धारे संदसि चाचे खे मारे पृथ्वी आणे स्थापित कई हुई, सा ॻाल्हि कीअं आहे ऐं पिणु उहे दैत कीअं पैदा थिया? कृपा करे मुंहिंजो संसो निवृत करियो। भाई मर्दाने जी इहा वेनती ॿुधी श्री गुरु महाराज फरमाइण लॻा त मर्दाना, हिकिड़े भेरे संझा जे वक़्तु कश्यप ऋषि यज्ञ करे प्रसन्न मन थी पंहिंजे महिलात में वेठो हो त उते संदसि स्त्री दित्य नाले जा महाराजा दक्ष जी न्याणी हुई काम खां सतायल थी वटिसि आई ऐं चवण लॻसि त नाथ, मुंहिंजो मन ऐं तन कामदेव ॾकाए छॾियो आहे। मुंहिंजूं पहाजूं जे सभु औलाद वारियूं आहिनि तिन खे ॾिसी मुंहिंजो अंदर पियो जले, पर तव्हीं हर तरह सियाणा आहियो। अव्हांखे सभई स्त्रियूं हिकु जहिड़ियूं सम्झणु खपनि। हिन वक़्तु मूंखे कामदेव ॾाढो पियो सताए, तंहिं करे तव्हीं दया करे मूंसां मिली हुनखे हटाए छॾियो त पुत्र संतान थियनि, जंहिं करे हर तरह सुखी रहनि। राजा कश्यप पंहिंजे स्त्रीअ जी हक़ीक़त ॿुधी सम्मान करे चवण लॻुसि त हे चंद्रबदनी, ऐं तुंहिंजी कामना पूरी कंदुसि, पर संध्या काल गुज़रे त पोइ तोसां गॾिजां, छो जो ही वक़्तु काम कलूल जो न आहे। हिन वक़्तु शंकर महाराज गण साण वठी प्राणियुनि जे सुध समा लाइ पियो फिरे, जंहिं हुकुम जहिड़े राजा खे बि भस्म करे छॾियो आहे ऐं जंहिंजा सूरज चंद्रमा ऐं अग्नि इहे टई नेत्र आहिनि। हीअ महिल हुन जे पूॼा जी आहे। जीअं ॾींहं जो भोग करणु ग़लति आहे, छो जो हुन में उमिरि घटिजे थी, ऐं ॾिणनि वारनि ते भोग करण बि वॾी भुल आहे, जो उन ॾींहुं थियल संतान खोटीअ मत वारी पैदा थिए थी, तीअं तूं हीअ संझा जे वक़्त जो मेलाप पिणु पाप कर्म ॼाणी शिव महाराज जे नज़र खां पाण खे बचाए वठ। दिती, जंहिंखे काम जे बाणनि बिल्कुलु व्याकुल करे छॾियो हो, तंहिं पंहिंजे पतीअ जी वार्ता ॿुधी अणॿुधी करे बेशर्म औरतुनि वांगुरु हया छॾे हुनखे संग करण लाइ खणी काबू ज़लियो ऐं चवण लॻसि त महाराज, मूंखां पाण रोकियो नथो थिए ऐं चित चाहे थो त हिन वक़्तु ई तव्हीं मुंहिंजी कामना पूरी करियो। कश्यप ऋषि हुनखे अहिड़ो मस्तु ॾिसी खुलासगीअ में वठी वियो, जिते हुनखे ऋतुदान ॾेई काम जो दुख मिटाए पवित्र थी वञी संध्या में मशगूल थियो। दिती बि तंहिंखां पोइ घणो पछताव कयो, ॾाढी लॼी थी ऐं पंहिंजे पतीअ अॻियां कंधु बि नथे खणी सघी, पर शिव महाराज जो डपु थियुसि, तंहिं करे भतार वटि अची चवण लॻी त हे महाराज, तव्हांजे दया सां मूंखे गर्भ त थियो आहे, पर मथां शिव भॻवानु कावड़जी हुनखे नास करे छॾे, तंहिं करे मां हुनजे चरण कमलनि ते मथो थी टेकियां। हू महादेव मुंहिंजी खता ज़रूरु बख़्शींदो, छो जो हू ॼाणे थो त स्त्रियुनि जो सुभाउ ई अहिड़ो आहे। तॾहिं ऋषिअ चयो त हे अठीली औरत, हाणे छा थी सघंदो? तोखे हिन जे गर्भ मां 2 वॾा पापी पुट ॼमंदा, जे पृथ्वीअ ते ॾाढा बुरा कम कंदा, ऐं आख़िर उन्हनि लाइ विष्णु भॻवानु अवतार धारींदो, जो लड़ाई करे उन्हनि खे मारींदो। इहो अथई नतीजो संझा जे वक़्तु गर्भ धारण जो। पर गुनाह करे वरी जो तो पछताव कयो आहे, तंहिं करे तुंहिंजे पुट जो पुटु नालेरो भगत थींदो, जो सभिनी जीवन खे सुख ॾियण वारो, बल्कि अहिड़ीअ ॿुद्धीअ वारो थींदो, जो ॿिए जो दुख पंहिंजो दुख करे सम्झंदो। इहा ॻाल्हि ॿुधी दिती अलबत ख़ुशि थी, जो पंहिंजे पुटनि जो मौत भॻवान जे हथां सम्झाई ऐं देवी संपदा जे गुणनि वारो
पोटे जो ॿुधी पिणु घणी सरई थी। इन ई तरह जॾहिं दितीअ खे गर्भ धारे 100 वरिय थिया ऐं वियम जा ॾींहं भरिजी आयसि तॾहिं हुन जे गर्भ जो तेज ॾाढो वधणु लॻो ऐं मृत्यु ऐं देवलोक में रहंदड़नि जी क्रांति घटिजण लॻी, जंहिं करे केतिरा व्याकुल थी ब्रह्मलोक ॾांहुं विया ऐं उते वञी ब्रह्मा महाराज खे वेनती कयऊं त हे जगत उपाइणहार, तव्हांखे सभु हाल रोशन आहे ऐं टिनी कालनि गुज़रियल हलंदड़ ऐं ईंदड़ जी वार्ता पिणु तव्हां खां का ॿुधी कान्हे त दितीअ खे जो कश्यप मां गर्भ थियो तंहिंमां केरु पैदा थींदो, जो हाणे ई लोक दुखी थियण लॻा आहिनि। उन्हनि जी इहा वेनती ॿुधी ब्रह्मा फरमायो त हिकिड़े वक़्तु मुंहिंजा पुट चारई सनक सनंदन संत कुमार ऐं सनातन गॾिजी विष्णु भॻवान वटि वैकुंठ ॾांहुं ते विया। जॾहिं मुंहिंजा पुट घुमंदे फिरंदे 6 चौकियूं लंघे 7 दरवाजे ते पहुता तॾहिं दरबाननि रोकियुसि, जेतोणीकि हुननि जे लाइ जो 5 वरे उमिरि जा हमेशह नगन हुआ ख़ासि तरह हुकुम थियल हो त कंहिं बि वक़्तु ही रोकिया न वञनि। तंहिं हूंदे बि दरबाननि हुननि खे चयो त तव्हां मां फ़क़ति हिकिड़ो अंदरि वञे ऐं ॿिया ॿाहिरि बीहनि। तॾहिं मुंहिंजे पुटनि ॾिठो त अहिड़ा बि ॿियख्या पहिरेदार प्रभुअ जे दरबार जे लाइक़ु न आहिनि, सो हुननि खे शराब ॾिनऊं त तव्हीं पृथ्वीअ ते वञी दैत जूण पायो ऐं हिते रहण लाइ तव्हीं अधिकारी न आहियो। इहो शराब ॿुधी ॿई दरबान जय ऐं विजय नाले ॾकी विया ऐं हथ जोड़े हुननि खे वेनती करण लॻा त तव्हां शराब त ॾाढो सख़्तु ॾिनो आहे, पर कृपा करे अहिड़ो को वर ॾियो जीअं प्रभु असांजे हृदय मां न विसरे ऐं पिणु शराब जी हद बि ॿुधाए छॾियो। हुननि जी नीज़ारी ॿुधी परम ऋषीश्वर चवण लॻा त शराब मिटंदो की न, मगर तव्हीं दैत जूण पाए हेठि वञी राज कमाईंदा ऐं जॾहिं विष्णु भॻवान अवतार धारींदो तॾहिं हुन जे हथां तव्हांजो मौत थींदो। अहिड़ीअ तरह पृथ्वीअ ते 3 जनम धारे पोइ वरी तव्हीं हिते ईंदा। इन गुज़रियल वृतांत जी ख़बर पाए श्री कमलापति पंहिंजे पूरनि भगतनि जे क्रोध खिम्या कराइण लाइ हिकदमि पेरे उघाड़ो ॿाहिरि दरवाजे ते डुकंदो आयो। हुन जे मुख जी सोभिया ॾिसी चइनी भाउरनि दंडवत प्रणाम कयो ऐं घणो पछता ऐं अरमान करे 2 हथ ॿधी स्तुति करे चवण लॻा त हे जग पालक प्रभु, असां बेगुनाह हिननि दरबाननि खे शराब ॾिनो आहे, तंहिं लाइ तव्हीं असांखे खिम्या बख़्श करियो। तॾहिं गुण खाण प्रभु पंहिंजनि मिठनि ऐं कोमल वचननि सां फरमाइण लॻा त हिन में तव्हांजो कहिड़ो कसूर, हीअ खता असांजे तरफ़नि जी ॼण की असांजी चइबी। ईअं चई श्री कमलापति हुननि खे पंहिंजे मंदर में वठी वियो। ब्रह्मा इहा वार्ता ॿुधाए देवताउनि खे चयो त दितीअ जे गर्भ में इहे ई 2 दैत आहिनि ऐं इन्हनि लाइ मूंखां को उपाउ थी न सघंदो, पर तव्हीं ड्रिजो न, विष्णु भॻवानु सभु कल्याण कंदो। एतिरो ॿुधी देवताऊं पंहिंजो संसो मिटाए सभई पंहिंजे पंहिंजे लोक हली विया। किसो कोता जॾहिं दितीअ खे गर्भ धारे पूरा 100 वरिय थिया तॾहिं 3 लोकनि में ॾाढो शोक पैदा थियो ऐं जेॾां केॾां अपसोण थियण लॻा, जहिड़ो की धरती दुॾण लॻी, ॼण की बाहि जा ओला उॾामण लॻा। सूरज ऐं चंद्रमा जो तेज मटिजी आसमान में अंधकार छांइजी वियो। केतु तारो निकिरी ज़ाहिर थियो, शेर जी गर्जना थियण लॻी, गॾ हिंगूं ॾियण लॻा, चौधारी तूफ़ान लॻणु शुरू थी वियो। वॾा वॾा वण पहाड़ियुनि खां किरी पिया, मतिलबु त चइनी तरफ़नि खां खोटा सवण ॾिसी माण्हुनि निश्चय कयो त शायदि परलय काल अची वियो आहे ऐं सभई डप विचां ॾाढा दुखी थिया। नेठि हुननि 2 दैतनि जो जनमु थियो, जिन जो शरीर थोरनि ई ॾींहंनि में वधी मथे वञी आसमान ताईं लॻो। पोइ हुननि 2 मां वॾो हरनाख्य गदा कुल्हे ते रखी 3 लोकनि जे फत्या करण लाइ असुल देवलोक में काहिजी पियो, जिते देवताऊं हुनखे ॾिसी ईअं भॻा जीअं नाग भॼंदा आहिनि गरुड़ खां। तंहिंखां पोइ गदा हथ में खणी घिरी पियो समुंड में ऐं वरनपुरीअ में पहुची
उनखे हकल करे चयाईं त तूं बि पाण खे सूरमो थो सॾाईं ऐं ॿुधिजे थो त अॻे बि तो दैतनि खे जीतियो आहे, तंहिं करे हाणे निकिरी ॿाहिरि थी त जंग करियूं। तंहिं ते वरुण देवता चयुसि त मुंहिंजी तोसां जाइ कान्हे ऐं सवाइ विष्णु भॻवान जे तोसां साम्हूं थियण वारो कोन्हे, तंहिं करे तूं रसातल लोक ॾांहुं हलियो वञ, जिते हू अची तोसां वॾी जंग कंदो ऐं तोखे जीतींदो। श्री गुरु सचा पातशाह फरमाइण लॻा त भाई मर्दाना, इहा वार्ता हिते पूरी थी। हाणे वरी ॿुध त वारा अवतार कीअं पैदा थियो। आदि ज़माने में संसार जे वधाइण लाइ ब्रह्मा शंभुमन ऐं सत्रुपा नाले हिकिड़ो गुणवान ज़ाल ऐं मुड़ुस जो जोड़ो पैदा कयो। हू पाण खे सावधान ॾिसी ब्रह्मा खे वेनती करण लॻा त पुट ऐं चेले जो फर्ज़ु आहे त पंहिंजे गुरुअ जे आज्ञा मूजिबि हले, तंहिं करे असांखे बि आज्ञा ॾियो त उहे करियूं। ब्रह्मा ख़ुशि थी उन्हनि खे आसीस करे चयो त जेकॾहिं तव्हीं मुंहिंजी टहल करणु था घुरो त हीअं करियो जो पंहिंजे शरीर मां औलाद पैदा करे प्रजा वधाए धर्म सहित वञी राज कमायो ऐं यज्ञ करे विष्णु भॻवान खे रीझायो। छो जो दुनिया में पैदा थी जंहिं ईश्वर खे ख़ुशि न कयो सो अभागी, जहिड़ो आयो तहिड़ो न आयो। हाणे इहे ॿ कम, हिकिड़ो प्रजा जो पैदा करणु, ॿियो भॻवान खे रीझाइण, सो मां तव्हांखे ते थो रखां। तव्हांजे उहे पूरा कया त ॼण की मुंहिंजी घणी शेवा कयव। एतिरो ॿुधी शंभुमन चयो त तव्हांजी आज्ञा असांजे सिर ते आहे, पर ऐं असीं पाणीअ में त न का ज़मीन ऐं न को घर आहे। तव्हांजी जेकॾहिं इहा इच्छा आहे त भला कंहिं जतन सां पृथ्वीअ जो बंदोबस्तु करियो। इहा वार्ता ॿुधी ब्रह्मा वीचार करणु लॻो त चवे त सच थो, ऐं ज़मीन हिते पई बि ख़ाली हुई, पर ओचितो पाणी चढ़ियो तॾहिं ॿुॾी वई आहे। उहा ॿाहिरि कढिजे कीअं? पर जे खणी कढिजे बि त को उपाउ मूंखे ॾिसण में ई नथो अचे। मगर हा, जॾहिं मां नाभ कमल मां पैदा थियोसि तॾहिं विष्णु भॻवान मूंखे जगत उपाइण जी आज्ञा ॾिनी हुई। इन ई ख़्यालनि में वेठे वेठे ब्रह्मा खे हिकिड़ी छिक आई ऐं संदसि नक जे नासुनि मां आङूठे जेॾो हिकिड़ो रूप वाराह जो पैदा थियो, जो हिकदमि आसमान ॾांहुं चढ़ी वधी वॾो थी वियो, जंहिंखे ॾिसी पहिरियां ई त सभु देवताऊं गजब में पइजी विया, पर पोइ विष्णु भॻवान ॼाणी सभिनी जय जय शब्द उचारियो। हुन जा ॾंद चंद्रमा जहिड़ा रोशन, पुछ जा वार खड़ा थियल ऐं गिचीअ जा वार तिखा ऐं घाटा हुआ, जो सूअर वांगुरु घर घर शब्द कंदो ऐं सूंघींदो सभिनी देवताउनि जे ॾिसंदे पाणीअ में घिरी वियो ऐं पंहिंजे लोह जहिड़नि सख़्त अंगनि सां ॼण की समुंड जूं कुखियूं फोड़े सभु पाणी चीरे हिकदमि रसातल पहुतो ऐं उतां पंहिंजे ॾंदनि ते पृथ्वी खणी पुठिते मोटियो। वाट में हरनाख्य बि अची गॾियुसि, जंहिं ॾिठो त वारा पहलवाननि वांगुरु पंहिंजनि अॻियनि ॾंदनि ते पृथ्वी खयों सोभ पाए ख़ुशि थींदो पियो वञे, सो कावड़जी अखियूं लाल करे घटवत ॻाल्हाइण लॻो ऐं हकल करे चयाईंसि त सॼो रसातल मूंखे विधाता ॾिनो आहे, तूं पृथ्वी फिटी कर, न त हिते जो हिते थो पूरो करें। एतिरो चई यकदमि पंहिंजी गदा हलाए वाराह भॻवान खे केराए छॾियईं। इहो हाल ॾिसी देवताऊं अफ़सोस करण लॻा। दैत वाराह खे बेहथियार ॾिसी वरी ॿिए धक हणण जो इरादो न कयो। इते श्री वाराह भॻवान पंहिंजे सुदर्शन चक्र खे यादि कयो, जो करोड़ सूरमनि जो मट यकदमि अची उते पहुतो। उनखे आयल ॾिसी हरनाक्ष वेझो अची लड़ाई शुरू कई ऐं आख़िर कावड़ में भरिजी सभु ज़ोर लॻाए पंहिंजी गदा हलायईं। जा ईंदी ॾिसी जीअं नांगनि खे गरड़ जलींदो आहे, तीअं वाराह भॻवान खणी काबू कई। तॾहिं दैतनि जे राजा पंहिंजो वज विञायल ॾिसी यकदमि पंहिंजी माया पखेड़ी। आसमान में बादल छाइजी विया ऐं विज चिमकण लॻी। हॾनि रत पोइ जो मींहुं वसण लॻो, जंहिंमां दैतनि जो कटक पैदा थी मार मार पुकारे एतिरो त वधी वियो जो विढ़ण जो वज ई विञाए छॾियऊं।
श्री वारा भॻवान हुन जी माया ॾिसी पंहिंजो चकर चमकायो। माया नास थी वई। पोइ ॿिन्ही गदा जी लड़ाई अहिड़ी त कई जो सॼो शरीर रत थी पियो। तंहिंखां पोइ धकनि मुकुनि जी वेड़ कयऊं, जिन जो आवाज़ वज्र जहिड़ो सख़्तु पिए थियो। आख़िर वारा कावड़जी हरनाखे खे हिकिड़ो मथे वारो धकु अहिड़ो हयो जो फेराटी खाई वञी ज़मीन ते किरियो। ऐं जीअं राजा इंद्र विरतासुर दैत खे केरायो हो, तीअं संदसि मेजालो वञी ॿाहिरि पियो। इन ई रीति जॾहिं देवताउनि दैत जो मौत ॾिठो तॾहिं ख़ुशि थी जय जय शब्द उचारे श्री वारा जे मथां गुलनि जी वर्खा कयऊं ऐं भॻवान पृथ्वी ॿाहिरि आणे जल ते स्थापित कई। इहा कथा ॿुधी मर्दानो ख़ुशि थियो। पोइ इन्हीअ तरह पाण में वचन विलास कंदे जॾहिं तारनि खां लंघे मथे थिया तॾहिं भाई मर्दाने पुछियो त स्वामी, हिते तारा ॾिसण में नथा अचनि, उहे हिकिड़े तरफ़ छॾियासूं, कहिड़े तरफ़ छॾियासूं ऐं बिना सिज चंड ऐं तारनि जे हेतिरो प्रकाश जो हिते ॾिसण में थो अचे, सो छाजो आहे? तंहिं ते साहिबनि फरमायो त मर्दाना, असीं हाणे तारनि खां घणो मथे चढ़ी आया आहियूं। न्यारे ॾिस, ही सभु प्रकाश ध्रुव तारे जो आहे। हुन बालक अवस्था में वॾो तप करे अटल राज पातो आहे। तॾहिं वॾभागी भाई मर्दानो हुन जी कथा ॿुधण लाइ श्री गुरु महाराजनि खे वेनती करे चवण लॻो त हे प्रभु, कृपा करे मूंखे इहा वार्ता ॿुधायो त ध्रुव बालकपण में वञी अहिड़ो तप कयो ऐं हीअ पदवी हासिल कीअं कयईं। कृपा करे हुन जो दर्शन बि हली कराइजो। मर्दाने जी इहा वेनती ॿुधी महाराजनि फरमायो त मर्दाना, हाणे तूं पहिरियां ई ध्रुव भगत जो सारो वृतांत दिलि ॾेई ॿुध। हिकिड़ो राजा शंभूमन नाले हो, जंहिंजे स्त्रीअ जो नालो हो शत्रुपा। उन स्त्रीअ मां राजा खे 2 पुट थिया। हिकिड़ो प्रियव्रत, जंहिंजे रथ जे फीथनि फिरण सां 7 समुंड पैदा थिया आहिनि, ऐं ॿियो उत्तानपाद, जंहिं पृथ्वीअ ते घणो वक़्तु राज कमायो आहे। उन ई राजा उत्तानपाद खे 2 स्त्रियूं हुयूं, हिकिड़ी सुनीता, ॿी सुरुचा। सुनीता मां ध्रुव ऐं सुरुचीअ मां उत्तम नाले 2 पुट हुअसि। सुनीता सां राजा जी दिलि कान हूंदी हुई ऐं सुरुचा जे प्रीत में अहिड़ो सोघो ॿधल हो जीअं कंहिंखे मुल खणी गिनजे। हिकिड़े ॾींहुं ध्रुव जो 5 वरे जो बालक हो, रांदि कंदे कंदे पंहिंजे पीउ वटि अची निकितो। पिणसि प्यार करे हुनखे खणी पंहिंजे हंज में विहारियो त एतिरे में राणी सुरुचा उते आई, जंहिं पंहिंजे पहाज जो पुटु राजा जे गोद में ॾिसी हसद विचां हुनखे राजा जे हंज मां हेठि लाहे फिटो कयो ऐं चवण लॻसि त तूं राजा जे हंज में विहण जो लाइक़ु न आहीं। जेकॾहिं अहिड़ो लाइक़ु थियणु घुरी त को कठिन जप तप करे इहा देही छॾे मुंहिंजे पेट में अची जनम वठि त वॾभागी सम्झजे ऐं राज वठण जो अधिकारी थिए। ईअं चई अखियूं फाड़े कावड़ जी झिणकियाईंसि, जंहिं करे उहो वीचारो अची रोअण लॻो। राणीअ जो अहिड़ो रुख ॾिसी राजा बि पुछियो ई कीन। आख़िर उहो वीचारो ॻोड़ा ॻाड़ींदो पंहिंजे घर ॾांहुं वियो। नेठि रुअंदो रुअंदो माउ वटि आयो। जा पुट जो मुंहुं लथल ॾिसी फ़िक्रमंद थी त एतिरे में ॿियनि बालकनि सॼी हक़ीक़त चई ॿुधायसि। तॾहिं उहा अखियुनि में पाणी आणे रोअण लॻी ऐं ग़मगीन थी पुट खे गोद में विहारे थधा साह खणी चवण लॻी त बच्चा, को कंहिंखे दुख सुख ॾियण वारो कोन्हे। जहिड़ा को कर्म करे थो तहिड़ो ई फल पाए थो। ॾिस, अवल तुंहिंजा कर्म चङा हुआ, जंहिं करे राजा ई घर में अची जनम वरितई, त वरी जॾहिं हाणे पाप साम्हूं थिया आहिनि त राजाईअ में बि दुख थो ॾिसी। मुंहिंजे पहाज जो चवणु बिल्कुलु सचो आहे त तो मंदभागण जे पेट मां जंहिंखे हिन वक़्तु राजा दासियुनि जे बराबरि बि नथो लेखे। तंहिं करे जेकॾहिं तो जी अभिलाखा आहे त प्रभुअ जो सिमरन कर। हाणे जे मुंहिंजी सलाह मञी
त तूं पिणु मन वाणीअ ऐं शरीर सां उन परमात्मा जो भॼन कर, जंहिंखे जोगी मुनि जन सेवे सभु मुरादूं माणनि था। माता जो अहिड़ो उपदेश ॿुधी ध्रुव धीरज धारे देश छॾे मथुरा ॾांहुं रवानो थियो। हुनजे घर खां निकिरण जी वार्ता मालूम करे नारद स्वामी अची रस्ते में मिलियुसि। हुनजी बालक अवस्था ॾिसी खिली चवण लॻुसि त छोकिरा, तुंहिंजी हीअ वही त तुंहिंजे खाइण पीअण ऐं खेलण जी आहे, पोइ तूं छो उदास थियो आहीं जो हाणे ई ज्ञानवान थियण जी तयारी कई अथई। ॿुध त जॾहिं माण्हूअ खे ज्ञान प्राप्त थो थिए तॾहिं बि दुख सुख हिकु जहिड़ो करे थो ॼाणे। तूं बि हाणे ई ज़रूरु मोटी वञी घर सुखियो थी, ऐं जेतिरो सुख तोखे माटेली माउ ॾिए ओतिरो ई गनीमत सम्झी संतोख करे वेही रहो। माणे जेको तोखे उपदेश कयो आहे सो पद हासिल करण को चर्चो न आहे। वॾा वॾा योगी मुनि ऐं महात्माऊं काष्टाऊं कढी तप कंदा रहिया आहिनि त उन्हनि खे बि भॻवान जो अञा दर्शन न थियो आहे। सो तूं अज्ञानी बालक छा करे सघंदे? जॾहिं वॾो थी तॾहिं इहे ख़्याल कजि। नारद स्वामीअ जा वचन ॿुधी ध्रुव ॿई हथ जोड़े चयो त महाराज, तव्हीं जेकी फरमायो था सो सभु सच आहे। तंहिं हूंदे बि मुंहिंजे मन ते को असरु नथो थिए। जेतोणीकि मां खोटो ऐं अज्ञानी आहियां त बि माटेलीअ माउ जे कठोर वचननि करे मुंहिंजी छाती पई खामे ऐं मोटण जी ॻाल्हि ई नथी वणे। मुंहिंजी इहा वेनती आहे त तव्हां ते परमात्मा जी वॾी बाज आहे। तव्हीं इच्छाचारी ज्ञान जा सूरज आहियो ऐं महा आनंदी आहियो। बेपरवाह जिते दिलि चाहेव उते हलिया वञो। कृपा करे मूं निमाणे ते बि का अहिड़ी महिर कयो जंहिं पद ते मुंहिंजो ॾाढो बि न पहुतो आहे सो पद मां पायां। ध्रुव जा इहे वचन ॿुधी नारद हुनजो प्रेम ॾिसी ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त छोकिरा, मूं तोखे आज़मायो थे पर तुंहिंजी श्रद्धा पूरी आहे। जेको पुरुष धर्म अधर्म अर्थ काम मोक्ष इन्हनि चइनी पदार्थनि या इन्हनि मां कंहिं बि हिकिड़े जो इच्छावान हुजे त उहो ॿिया सभु आसरा छॾे ईश्वर जी शरण वठे त कामना रूप पूरी थिएसि। तंहिं करे तूं हाणे जमुना जे किनारे ते माधुबन में आसन लॻाए वञी रह ऐं प्राणायाम साधे अंतष्करण निर्मल करे परमात्मा जे श्याम स्वरूप चंद्रमुख शंख चक्र गदापदम ऐं चैन बाहुनि कननि में कुंडल शरीर ते पीतांबर पहिरियल ऐं गिचीअ में मन मोहींदड़ मणियनि ऐं बेनज़ीर स्वरूप जे ॾाढे जतन सां ध्यानु धारे मन रोके सावधान रही उनजी पूॼा चंदन गुलनि वग़ैरह सां करे उनजे कमल जड़नि चरणनि में पंहिंजो मन लॻाई वञी ॻुझो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय उच्चारण कर। नारद जा इहे वचन ॿुधी ध्रुव हुनखे मथो टेके जमुना जे तरफ़ बन ॾांहुं रवानो थियो ऐं नारद स्वामी उतां हली राजा उत्तानपाद वटि आयो जो पंहिंजे पुट जे विछोड़े करे कुमाइजी वियो हो। देवर्षीअ खे ईंदो ॾिसी राजा उत्तानपाद हिकदमि तख़्त छॾे अॻभरो अची हुनजो आदर सत्कार कयो ऐं मथो टेके आसीस घुरियईं। तंहिंखां पोइ नारद पुछियो त राजा, तूं छो ग़मगीन ॾिसण में थो अची? को धर्म या अर्थ बिगड़ियो अथई छा? तॾहिं राजा वरंदी ॾिनी त महाराज, मां मतहीन हमेशह स्त्रीअ जे अधीन थो रहां, जंहिं करे मूं पंहिंजो पुटु 5 वरयनि जो बिना अपराध छॾे ॾिनो आहे जो तप करण लाइ बन ॾांहुं हलियो वियो आहे। ख़बर न आहे त उते कंहिं ख़ौफ़नाक जानवर जे हथां खॼी वेंदो या कीअं, ऐं जे खणी जीअरो बि रहंदो त बुखनि ॾुखनि गर्मीअ जा दुख हिन वीचारे मासूम खां कीअं सठा वेंदा। राजा त अहिड़ा क्यास भरिया वचन ॿुधी देवर्षि हुनखे सम्झाइण लॻो त हे राजा, तूं पंहिंजे पुट जो को वीचार न कर। तुंहिंजो पुटु वन में वॾो तप कंदो ऐं लोकपालनि खां बि वॾे मर्तबे वारो थींदो।
हू थोरनि ई ॾींहंनि में तो वटि मोटी ईंदो ऐं सारे जहान में मशहूरु प्रसिद्ध थींदो। एतिरो चई देवर्षि उतां मोकिलाए रवानो थियो ऐं राजा पंहिंजे राजाईअ खे तर्क करे पंहिंजे पुट जी चिंता में गुज़ारणु लॻो। होॾां ध्रुव वन में रही तप करणु लॻो, जिते 3 ॾींहं ते फल आहार कंदो हो। जॾहिं इन ई रीत हिन खे हिकिड़ो त ॿिए महीने में फल खाइण छॾे गाह ते गुज़ारणु लॻो, जो फ़क़ति 6 ॾींहं खाई पाणी पीअंदो। 3 महीने वरी सुकनि पननि ते सेब 9 ॾींहं खाई जल पीअंदो। तंहिंखां पोइ 4थे महीने में सबक़ ऐं 12 ॾींहं सुका पन खाईंदो। 5 महीने में वरी उहे बि छॾे रुगो हवा ते गुज़रान करणु लॻो ऐं प्राण रोके हिक पेर ते वण वांगुरु बीह मन खे सभिनी तरफ़नि खां हटाए अडोल विरती धारे श्री करतार जे चरणनि में जुड़ी रहियो। इन ई तरह जॾहिं हू श्वास रोके तप करणु लॻो तॾहिं पृथ्वी ॾकणु लॻी ऐं सारे जहान में बेआरामी पैदा थी वई। तंहिं ते सभई देवताऊं गॾिजी विष्णु भॻवान जे शरण विया ऐं वञी चयाऊं त हे स्वामी, कहिड़ो सबबु आहे जो जीवन जा श्वास बंदि थी विया आहिनि ऐं सॼे जगत में बेआरामी प्रगट थी वई आहे। कृपा करे उन जो को उपाउ करियो। इहो ॿुधी ठाकुर जीअ चयो त सभु सुख थींदो। हिकु बालक मुंहिंजो तप कयो आहे, जंहिं करे हवा रोकिजी वई आहे। मां हाणे उन वटि वञा थो। पोइ भॻवानु अंतर्यामी गरुड़ ते आयो, जो इंद्रियूं रोके समाधि लाइ ईश्वर जे स्वरूप में मगन थी रहियो हो। तॾहिं भॻवानु पंहिंजो स्वरूप संदसि अंदर मां खींचे वरितो, जंहिं ते हुन जा कंवल जहिड़ा नेण खुली पिया ऐं साक्षात दर्शन करे दंडवत प्रणाम कयईं ऐं हथ ॿधी बीह रहियो। अंतर्यामी हुन जे अंदर जी इच्छा ॼाणी पंहिंजे हथ सां शंख हुन जे वात ते छुआयो त हुन जा कपाट खुली पिया। ईश्वर ऐं जीव जो ज्ञान पाए गोबिंद जा गुण हिन रीत वर्णन करणु लॻो त हे बेअंत भॻवान, हे अंतर्यामी ईश्वर, मुंहिंजो तव्हांखे वारंवार नमस्कार आहे। तव्हां सभ में व्यापक ऐं सभ खां न्यारा आहियो। जेके तव्हांजे चरणनि जी भक्ति नथा रखनि से नरक में वञी घणा दुख भोगींदा ऐं जे सदैव तव्हांजे चरणनि में लॻल आहिनि से भंवर वांगुरु तव्हांजे जस जी ख़ुशबू था वठनि, संसार जे फांसीअ खां छुटी सुख पाइनि था ऐं ॿियनि खे बि पंहिंजे संगत में मुक्त था कनि। मूंखे पिणु उहो सत्संग नसीब करियो जो तव्हांजा गुण पियो ॿुधां ऐं ॻायां। जंहिंखे जेतिरी ॿुधी बख़्शो था उहो ओतिरी तव्हांजी साराह थो करे। मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो तव्हांजा अथाह गुण वेही मां वर्णन करियां। तंहिं करे मुंहिंजो तव्हांखे बार बार नमस्कार आहे। बोलो सतगुरु देव भगवान की जय। इलाही वॾी कथा ॾिनी अथनि ध्रुव जी त। जंगल में मरी वञे खाईंदुसि तो रात बि न थी वञे। उन जी मां बि जंगल में मरी सड़ी पुट खे ॻोल्हण। जॾहिं 6हीं पातशाही गुरु हरगोबिंद साहिब गादीअ ते वेठल हुआ, तॾहिं 6 सालनि जो हिकु अनाथ छोकिरो माउ पीउ गुज़ारे वियसि। उन खे साहिब पालिनि था, पैदी खान। माना उनखे एॾो होशियारु करे छॾियनि, एॾो होशियारु करे छॾियनिसि, लड़ाईअ जा दाव पेच सभु सेखारे ॾाढो ताक़त वारो करे छॾियनिसि। माना हिन जहिड़ो कोई हो ई कोन होशियारु, एॾो हिनखे सेखारे छॾियनिसि।
हे ॾाढो होशियारु थी वियो, ताक़त वारो, सभु लड़ाई सिखी वियो। छो साहिबनि त लड़ायूं ई कयूं न 6हीं पातशाहीअ। वॾो थियो त हिन जी मत अहिड़ी मारिजी वई जो वञी तुर्कनि सां गॾु। उन्हनि खे सभु गुरुजन जो माना भेद ॿुधाए ऐं साहिबनि सां विढ़णु आयो उन्हनि सां गॾु। वरी साहिबनि खे थो चए त मां तव्हांजो ई सिखियल आहियां, तव्हां ई मूंखे सभु दाव पेच सेखारे छॾिया आहिनि, कोई बि रहियल कान्हे जो मां न सिखियल हुजां, सभु विद्या मूंखे तव्हां ई सेखारी आहे। हाणे ॿुधायो त मूं ते कहिड़ो वार हलाईंदव, कहिड़ो दाव पेच मूं ते हल। साहिब खिलंसि था निहारे करे। हाणे साहिबनि जे साम्हूं हे कीअं बीह सघे, भले एॾो होशियारु हो, एॾो सिखियल हो, त गुरु थींदो न। साहिबनि हिन खे अहिड़ो तीर हयो जो किरी पियो ज़मीन ते। पर चवंदा आहिनि गुरु एॾो दयालु थींदो आहे जो पंहिंजे ॿारनि खे किरण न ॾींदो आहे। साहिब अस्त्र शस्त्र फिटा करे ऐं हुनखे गोद में था विहारनिसि। पाण हिकु गोॾे ते वेही ऐं पंहिंजे गोद में हुनजो मथो था रखनि। मंझंदि जो टाइम हुजे, 1-1:30 थियो हुजे, उस ॾाढी, सिज मथां, त पंहिंजी जेका उहा डाल हुअनि न, उहा हुन पेदी खान जे मथां रखी था छॾनि, जीअं हिनखे उस न अचे, भई छांव थिएसि। मथे ते हथ पिया ईअं फेरनिसि। साहिब था चवनिसि त पेदी खान, तुंहिंजी उमिरि हाणे पूरी थी वई अथई, थोरा ई श्वास बचिया अथई, हाणे कलमो पढ़। मुसलमाननि सां जो गॾियो वञी त हिन जो अखि खोले ॾिठो त साहिबनि मूंखे पंहिंजे गोद में विहारियो आहे ऐं मथे ते हथ पिया ऐं मूंखे चवनि था कलमो पढ़। त एॾो माना तेॾी महिल लॼी थी वियो। साहिबनि खे हथ जोड़े चए थो त मां कलमो कंहिंजो पढ़ां, मूंखे तव्हांजो दर्शन थी वियो, माना मुंहिंजो कलमो पढ़जी वियो। मुंहिंजी मत अहिड़ी मारिजी वई हुई जो मां अलाए कीअं तव्हांखे छॾे ऐं होॾे हलियो वियोसि। मां आहियां त माफ़ीअ जे लाइक़ु बि कोन, पर तव्हां अहिड़ा दयालु आहियो, तव्हां बख़्शणहार आहियो जो मूंखे पंहिंजे गोद में खणी वेठा आहियो। त अहिड़ो मौत ॿिए कंहिंजो थींदो, तव्हांजे गोद में मुंहिंजा प्राण निकिरनि, इन खां वधीक मूंखे छा खपे? ॿियो इन खां वधीक कोई थींदो आहे छा कलमो? साहिब मन में वीचार पिया कनि त आहे त हे माफ़ीअ जे लाइक़ु बि कोन, पर नंढे हूंदे खां हे गुरु घर में पलियो आहे, वॾो थियो आहे, सभु उते सिखियो आहे। विच में जेके बि न भुलूं कयूं, वरी अंत समय हाणे हिनखे श्रद्धा जागी आहे गुरु घर सां ऐं हे माफ़ी वठे थो त हिनखे माफ़ करणु खपे ऐं हिनखे मुक्ति ॾियणु खपे, न त इहो बि गुरु घर जो नालो घटि थींदो। छो जो सुञाणनि त सभु हिनखे गुरु घर जे करे। त साहिब हथ फेराए मथे ते
ऐं चवनिसि था त तो जेके भुलूं कयूं सभु तोखे माफ़ अथई ऐं हाणे तूं भई मुक्त थी वई। हिते हू बसि पोइ प्राण त्यागे थो गुरूअ जे गोद में। त एॾा दयालू संत थींदा आहिनि जो अहिड़ा कर्म जेको करे पर हुन खां अंत समय माफ़ी वठी शरण में अचे त हू माफ़ी ॾेई था छॾनि। जो गुरु त पीरन जो पीरवा मुंहिंजो बाबो त पीरन जो पीरवा साईं नारायण सचो फ़कीरवा साईं लाला राज अमीरवा जंहिंजी संगत बिखंड ऐं खीरवा कंदो दासन कॾहिं दिलि गीरवा 12 महीना मौज मचे 12 महीना मौज मचे गुरू साईं दर ते जंहिंजे नज़र सां नाम मिले थो जंहिंजे नज़र सां नाम मिले थो हू मायल चेहरो खिले थो मुरझायल चेहरो खिले थो अरे ओ जंहिंजे नज़र सां नाम मिले थो हू मायल चेहरो खिले थो। हलो त हली नाम वठूं हलो त हली नाम वठूं गुरू दर ते साईं दर ते मुंहिंजो गुरू त पीरन जो पीरवा साईं नारायण सचो फ़कीरवा जंहिंजी संगत बिखंड ऐं खीरवा कंदो दासन कॾहिं दिलि गीरवा हलो त हलऊं पंधड़ो करे हलो त हलऊं पेर भरे गुरू दर ते साईं दर ते जंहिंजी घर घर में तस्वीरा जंहिंजी हर घर में तस्वीरा जंहिं ठाही सब जी तकदीरा जंहिं ठाही सब जी तकदीरा अरे हो जंहिंजी हर घर में तस्वीरा जंहिं ठाही सब जी तकदीरा हलो त अरदास कयूं हलो त अरदास कयूं गुरू दर ते साईं दर ते जंहिंजी दुख भंजनी गुरबाणीआ जंहिंजी दुख भंजनी गुरबाणीआ थींदी दासन सांग संग साणीआ थींदी बचन सांग संग साणीआ अरे ओ जंहिंजी दुख भंजनी गुरबाणीआ थींदी दासन सांग संग साणीआ हलो त हली बाणी ॿुधूं हलो त हली बाणी पढ़ूं गुरू दर ते साईं दर ते ॾींदो धंधे दाड़ीअ में बरकत ॾींदो धंधे दाड़ीअ में बरकत कंदो रावल ते पंहिंजी रहमत कंदो रावल ते पंहिंजी रहमत अरे ओ ॾींदो धंधे कंदो रावल ते पंहिंजी रहमत हलो त हली दुकान वठूं हलो त हली बरकत वठूं गुरू दर ते साईं दर ते कंदो कन्याउन जा कारज कंदो पूनम जा अची कारज ॾींदो केशव वांगुर डाज ॾींदो केशव वांगुर डाज अरे ओ
कंदो कन्याउनि जा कारज ॾींदो केशव वांगुर ॾाज हलो त हली वरड़ा वठूं हलो त हली ॾाजा वठूं गुरू दर ते साईं दर ते साईं ने पुटनि खे पुट ॾींदो साईं सोनूअ खे पुट ॾींदो ऐं निर्धन खे धन ॾींदो ऐं निर्धन खे धन ॾींदो अरे हो साईं ने पुटनि खे पुट ॾींदो ऐं निर्धन खे धन ॾींदो हलो त हली झोल जलियूं हलो त हली झोल जलियूं गुरू दर ते साईं दर ते दादी सुंदरी वेठी गाए असांजी अम्मा वेठी गाए सारी संगत खे गुण ॿुधाए सारी संगत खे गुण ॿुधाए अरे ओ साईं वासुदेव वेठो गाए सारी संगत खे गुण ॿुधाए हलो त हली वचन ॿुधूं हलो त हली वचन ॿुधूं गुरू दर ते जॾहिं धरतीअ कई त पुकार जॾहिं धरतीअ कई त पुकार साईं लाला राज वरतो अवतार पूज्य माता साहिब वरतो अवतार अरे ओ जॾहिं धरतीअ कई त पुकार पूज्य अम्मा साहिब वरतो अवतार हलो त दीदार कयूं हलो त दीदार कयूं गुरू दर ते साईं दर ते मुंहिंजो गुरू त पीरनि जो पीर साईं नारायण सचो फ़कीर जंहिंजी संगत बि खंड ऐं खीर कंदो दासन कॾहिं दिलि गीर हलो त हलूं पंधड़ो करे हलो त हलूं पेर भरे गुरू दर ते साईं दर ते